नाज़िन आवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं संझा सही है। यहाँ बिशारा सुमरो हलंदासीं हेडलाइन सर। माहौलियात की बेहतरी ईंदड़ नस्ल लाइ बहितर है। मुल्क में नेशनल पार्क लगाइण ऐं वण पोखण ज़रूरी है। असांखे 10 अरब वण लगाइण जो हदफ पूरो करणो है। माहौलियात की बेहतरी लाइ चीन तमाम घणो कम कयो है। वज़ीर आज़म इमरान खान जो तक़रीब खे खिताब। सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस की वैक्सीन न लॻाराईंदड़ सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि करण जो फ़ैसिलो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि टास्क फोर्स जो इजलास। सूबे में कोरोना की सूरतहाल ऐं वैक्सीनेशन के अंग अखरनि बाबति गौर। सिहत वारे वज़ीर अज़रा पेचुओ, नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि अमलदारनि की शिरकत। मुराद अली शाह चवे तो वैक्सीन न लॻाराईंदड़नि जी जुलाई में पघार बंदि कई वेंदी। ॾखण एशिया में सब खां वधीक महंगाई पाकिस्तान में है। अटो एक साल में 28 सैकड़ो महंगो कयो वियो। आम माण्हुनि जी आमदनी घटि में घटि महंगाई वधी रही है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे तो पघारुनि लाइ कर्ज़ वठंदड़ हुकूमत मुआशी मुहाज़ ते नाकाम है। तवानाई में घटिताई बावजूद तरक्की में वाध खिल जोगी है। मुल्क में कोरोना वायरस वधीक 92 माण्हुनि जूं ज़िंदगियूं भिड़काए वियो। वायरस विगे फ़ौतियुनि जो अंगु 21,022 थी वियो। कोरोना केसिस जो मजमूई अंगु 9,26,695 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,028 नवां केस रिपोर्ट। हेल ताईं 8,52,574 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतियाब थी चुका। कोरोना केसिस की आकारी शरह 3.93 रही। सिंध के शहरनि में पानी की खोट बरक़रार। मुख़्तलिफ़ शहरनि कंदकोट, शिकारपुर, लाड़काणो ऐं ॿियनि में पीपी पारां मुज़ाहिरा ऐं धरना। लाड़काणे में पीपी सिंध के सदर निसार खोड़ो की अॻवानी में पानी की खोट खिलाफ़ धरणो। निसार खोड़ो चवे तो इर्सा सिंध के पंहिंजे हिस्से जो पानी न पियो ॾे। पानी न हुअण करे ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। गुल मोहम्मद जखरानी जो चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां माटेली माओ वारो सलूक करे रही है। खानपुर वेझो ॻोठ बख्तावर शहर में हथियारबंदनि की फायरिंग में नौजवान अमजद शर मारिजी वियो। पोस्टमार्टम बाद मड़ वारसन हवाले। मुबारकपुर वेझो ॻोठ धणीबख्श में मस्तोई बिरादरी की 2 धुरियुनि में झेड़ो लठियूं ऐं सिरोटा लॻण सबब 20 ॼणा ज़ख़्मी। सरहद वेझो ॻोठ नबी बख्श बोड़ वासी नौजवान वहीद बोड़ की अगवा की तस्दीक। वहीद बोड़ की बाज़ियाबी लाइ वारसन जो औरतुनि समेत एहतजाज। मुगवी के बाज़ियाब कराए ॾिनो वञे, वारसन जो मुतालबो। गौसपुर वेझो ॻोठ खैर मोहम्मद मां नेमतुल्लाह नसरानी के अगवा करण की कोशिश। पुलिस हथियारबंदनि जो पीछो करे नौजवान के अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस जवाबदार फजल रहमान ओगाई के गिरफ्तार करे वरितो। रखण में थईं बिरादरी के माण्हुनि जो पुलिस खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि शिकारपुर रतेदरो इंडस हाईवे रोड के ब्लॉक करे छॾियो। एहतजाजी मुज़ाहिरे सबब केतिरियूं ई गाॾियूं बीहजी वयूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस महम चोरी कंदड़ जवाबदारनि खे रिश्वत एवज़ आज़ाद कियो आहे।